अलाह अचन ओए जिन आए मन सरहो थे, अलाह अचन ओए जिन आए मन सरहो थे। वरी उते बेटा साईं चए थो त मोहबती मेड़े ॻोठ बदिजे हिकिड़ो, मोहबती मेड़े ॻोठ बदिजे हिकिड़ो, तिनी जे वेड़े पाण ई ईंदो बादशाह। सभिनी संदड़नि खे असांजी उताकता मुर्तज़ा मजबूर जो सिक भरियो सलाम क़बूल पए। दुआ आहे त शाल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो, अव्हां जा वेड़ा आबाद हुजनि, अव्हां जूं उताकूं आबाद हुजनि, अव्हां जूं मोहबतूं क़ाइमु हुजनि, अव्हां हिक ॿिए खे दरगुज़र करणु सिखो, अव्हां हिक ॿिए सां मोहबत वंडणु सिखो, अव्हां हिक ॿिए खे हुनर में हौसलो ॾियो, अव्हां तालीम जे फ़िक्र खे अॻियां वधायो, पंहिंजे औलाद खे तालीम ॾियो, पंहिंजनि बचड़नि खे तालीम ॾियो, उन्हनि खे हुनर सेखारियो त उहे अॻ भरा थियनि। पोइ जॾहिं किथां बि थकिजी शाम जो पंहिंजे आहिरे ईंदा हुजनि, पंहिंजे वाहिरे ईंदा हुजनि, हीअं उताकत वेही कचहरी कंदा हुजनि त उन्हनि जो नसुल बि सुधरी पवंदो ऐं उन्हनि जा ॻोठ बि आबाद थी पवंदा ऐं ॻोठ ॾाढा सुहिणा थी पवंदा। उते हर माण्हूअ जो दिलि चवंदी, हर माण्हू जो रूह चवंदो त हिन कचहरी में वेहिजे। छो जे कचहरी में अहिड़ा भलोड़ महिमान आहिनि, उन्हनि सभिनी जो पंहिंजे इलाइक़े ॻोठ सां उन्हनि जो वास्तो आहे, पर हू पढ़ी लिखी इल्म में अॻ भरा थिया आहिनि। अॼु उताकत वेठा आहिनि, सच पुछो त सूहनि पिया। मुंहिंजे लाइ इहा वॾी ख़ुशी आहे त सिंध जा हुआ पढ़ी लिखी अॻ भरा थी ऐं कीअं पंहिंजो मान मर्तबो मथां था कनि। सो हुन सां अॼु कचहरी थींदी। हेॾा मुंहिंजे पासे में वेठा आहिनि सो साईं नज़ाकत अली फादराणी साहिब खे भली कार चवंदा आहिनि। साईं ख़ुशि आहियो, भली करे दुआ लख थोरा कुर्बान। गॾोगॾु ॿिया बहितरीन महिमान आहिनि, पाण उस्ताद आहिनि, प्रोफेसर आहिनि। ज़रई यूनिवर्सिटी सां संदन तालुक़ु आहे, पर उहे केतिरो ई दफ़ा जेको आहे सो हिन असांजी उताक ते अॻु बि अची चुका आहिनि। असांजी उताक असां चवंदा आहियूं वक़्फ़े वक़्फ़े सां जारी रहंदी आहे। सो साईं जन खे बि भाई खान सोलंकी जन आहिनि, उन्हनि खे भलीकार चवंदासीं। उहो बि ॾाढो पंहिंजे इलाइक़े सां एॾो त जुड़ियल आहिनि, इहे उताक कचहरी इहे ॻोठाणनि सां रिहाणियूं करे ऐं हिननि वटि जेका वरी ॾाहप आहे ॼाण आहे उहा अॼु हिन उताक ते ज़रूरु वंड कंदा आहियूं। साईं अस्सलाम वालेकुम, भली करे आयो, ख़ुशि आहियो, चङा भला, तबियतूं ॿार, लख कुर्बा साईं कुर्बा। ऐं उन सां गॾोगॾु साईं जाम निज़ामुद्दीन भागत साहब वेठा आहिनि, उहे उन्हनि सां बि असांजी ॾाढी कचहरी रही आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते। उहे बि असांजी मेहरान टीवी ते मुख़्तलिफ़ प्रोग्राम में शिरकत कंदा रहंदा आहिनि। साईं भली करे आयो, ख़ुशि आहियो, चङा भला, तबियतूं ॿार। स्वाहा सां बि अॼु कचहरी थींदी ॾाढी भली, पर उन सां गॾोगॾु असांजी उताक ते वरी असीं चऊं त के असां भले दुनिया खे ॾिसूं था, पर के दुनिया खे वरी दिलि जी निगाह सां ॾिसंदा आहिनि। अहिड़ो ई असां वटि नंढिड़ो मौजूदु आहे, ज़ेन मौजूदु आहे, सो हुन सां बि कचहरी कंदासीं। उहो बि ॾाढो इल्मी अदबी कचहरियुनि में वञे थो, सुघड़नि सां वेहे थो, मौसीक़ी बि करे थो ऐं नातिया कलाम बि पढ़े थो, माना हुनजी बि ॾाहप हले थी इल्म अदब। ज़ेनब भली करे बाबा, ख़ुशि आहीं, चङो भलो, कुर्ब कुर्ब, भली करे भली करे उताक ते। हेॾां असांजो अॼु त सुघड़ भलोड़ सुघड़ वेठो आहे, उदासी अकबर चांडियो। सुघड़ भली करे बाबा, ख़ुशि आहीं, चङो भलो, चङो भलो। अॼु त अहिड़ो पियो ॾेख ॾींहुं, मूं चयो कंहिं मेले ते पियो वहीं, अलाए छा कंहिं मेले ते पियो वहीं छा? अॼु मेले ते अञा विया न आहियूं, वेंदासीं मेले ते पंहिंजी असांजी ओताक ते बि हिकिड़ा मेला लॻनि था दोस्तनि जा न, उते बि त सुहिणे नमूने सां ठही वञे न माण्हू। हाओ ज़रूरु ज़रूरु कहाणी बाक़ाइदे सां। हा, तव्हांजे पासे में साईं खादिब हुसैन मंगलो साहिब वेठो। मंगलो साहिब भली करे आयो, ख़ुशि आहियो, साईं करीम इस्लाम, तव्हां ख़ुशि आहियो, संगत ॿाहिरि कचहरियूं ॿिया ख़ैर, ख़ुशि आहियो साईं, भली ख़ुशि हुजो, आबाद हुजो, तव्हांजो उताक आबाद हुजे। कुर्ब कुर्ब। तव्हांजे पासे में सुघड़ आबिद हुसैन वेठो आहे, आबिद हुसैन जागीराणी, भली करे आदा साईं। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, ख़ुशि आहियो, करम मदीना वारे साईं जा हिन उताक ते वेठा आहियूं, हेॾा सुहिणा महिमान वेठा आहिनि, असांजी दिलि ॾाढी ख़ुशी थी साहिबु, वॾी महिरबानी, कुर्ब भली करे आयो। ऐं हेॾां वरी असांजो नौजवान वेठो आहे, आसिफ अली भुटो वेठो आहे, सो हिन नौजवान सां बि कचहरी थींदी। नौजवान बि रांदियुनि जे हवाले सां पंहिंजे दिलि जे सजाईअ सां वञे थो अचे थो कचहरी, हिन सां बि उताक ते भली थींदी। पर उताक ते ॿिया महिमान सभु वेठा आहिनि, बि सभई बाबा भली करे आयो, ख़ुशि आहियो, चङा भला, कुर्बा वांजा। सुहाणे अकबर अकबर भला, हाणे महिमान वेठा आहिनि, भली कार थिए त पोइ अॻियां को वधूं। आहे ई असांजी ओताक जी सूंह खीकार। आओ बा,
त आयल मिज़माननि खे खीकार कबी त भली आयो भला पिरी चवां जीव तव्हांखे जवान वाह वाह मोह अव्हां जे मिलण लाइ हुयुसि मां हैरान लखे थोरा मूं ते कयव किरोड़ एहसान जो अची मूं मिसकीन वटि मिठा थियो महिमान चांडिया अकबर थिया कुर्बान जो आयो असांजे अंगण ते भला अञा अचां त हिकिड़ो को इहो थी वञे बेत ॿियो बि को सुगड़ाए पजो त पोइ अॻियां वधूं हा बिल्कुलु ज़मानो कीअं पियो हले भला जहान साईं वॾो थी वियो आहे पोइ इन मोबाइल जे करे हिन कचहरियुनि खे बि थोरो धकु लॻो आहे हा मूं उन्हनि ते कुझु ॿ टे सिटूं लिखियूं हुन त इहो हर माण्हूअ खे फिराक ऐं फ़िकिर आहे हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे ॿुधो नई निराली ख़बर ख़ासि यारो नओं नेट वर्क जो खुलियो आहे निज़ारो ॾाढो शौक़ सां तो ॾिसे ॾे हुसारो इहो हर माण्हूअ खे फिराक ऐं फ़िकिर आहे हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे नाहे नेटवर्क खां को वांदो ॾिसां थो कहीं फेसबुक आहे आंदो ॾिसां थो खुटे थो जे बैलेंस त मांदो ॾिसां थो अहिड़ो को इन्हीअ जे ॾिसण में असर आहे हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे अॼु हर को होशियार आहे ऐं पको पढ़ियल आहे सारो ॾींहुं नेट ते अटकियल अड़ियल आहे अखियुनि ते अंधनि वारो चश्मो चढ़ियल आहे वाह जो यारनि पाण सां कयो ही हशरा हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे नंढा वॾा नेट जा वोड़ा ॾिसां थो कननि में विधल तन खे टोड़ा ॾिसां थो नवां नौजवान बि ॿोड़ा ॾिसां थो नंढा त परे कयो कुराड़नि बि केॾो कहर आहे हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे अठई पहर मोबाइल ते आङुर वेठा सोरनि न की दुआ सलाम ऐं न कंहिंसां हाल ओरनि पंहिंजे मुंहं सां माण्हू पिया चपड़ा चोरनि आयो अॼुकल्ह अहिड़ो को उल्टो चकर आहे हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे पंहिंजूं पूरियूं जीबियूं खपाए खुटाइनि वेठा पोइ पंहिंजी संगत खे सताइनि वरी हार्ड स्पोर्ट उन्हनि जो हलाइनि अहिड़नि शौक़ीननि तपाए छॾियो पंहिंजो तरा हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे उताकूं अबाणनि जूं फिटंदियूं वञनि थियूं कंदा हा कचहरियूं से खुटंदियूं वञनि थियूं अॻियां एका ॿधियूं बि टुटंदियूं वञनि थियूं चयो सच सोरहाना तो चांडिया अकबरा हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे साईं नज़ाकत साईं कीअं पिया ॾिसो भला इहो मोबाइल ओताकू फिटाए छॾियूं सही ॻाल्हि त चए इहा मोबाइल निभागी अलाए किथां आई जो असांखे जेका सॼियूं ओताकूं ई फिटाए छॾी ही ओताक क़ाइम ई दाइम आहे असां बि ओताक पर साईं असां वटि उसूल इहो आहे त ओताक ते बाबा मोबाइल पई हूंदी पर बेजान थियो पई हूंदी बेजान थियो पई ईअं न हेॾा सुघड़ असां वटि वेठा आहिनि त पोइ सुघड़ाए त ॿुधूं पिया न साईं ओताक जो कमु ई इहो आहे हिक ॿिए खे ॿुधिजे साईं ओताक खे तव्हां बि ॾिठो आहे तव्हां बि कल्चर सां जुड़िया रहिया आहियो त पंहिंजो कल्चर त असांखे हमेशह प्यारो आहे ऐं इहो त सदियुनि ताईं पर नसलनि खे ईअं प्यारो लॻणु खपे ओताक तव्हांजे नज़र में छा आहे ओताक साईं अल्हम्दुलिल्लाह ओताक त असांजी ॿारड़ी जे मान ऐं शान आहे किबला जी हे जेकी हाणे अकबर ॿुधायो त ओताक खे विञायो इन मोबाइल टच पर ओताक ओताक आहे ओताक में जेसि ताईं चारि माण्हू न वेहंदा पंहिंजा उते वेही कचहरा कंदा कचहरा करण सां गॾु जेकियूं ॿियूं ॻाल्हियूं आहिनि दुनिया जूं उहे कंदा जेके मुआशिरे में हले थो पियो पढ़ाई हले थी पई सुघड़ाइप हले थी पई वरी जेको आहे सो मोटी अची वरी उहे उन जाइ ते वेहंदा वरी उहे साॻियूं कचहरियूं हूंदियूं कचहरी कचहरी ओताक ओताक आहे ओताकूं वसंदियूं आहिनि ही ओताक वसे पई असांजी अहिड़ियूं ओताकूं सिंध में क़ाइम ई दाइम हुजनि हुजणु खपनि ॾिसो त ओताक पोइ ते थी आहे त कहिड़ियूं शयूं अॻियां अची वियूं आहिनि अड़ी तव्हां वॾा आहियो तव्हां नज़र रखो था ओताक अमन अमान जी सूरत हाल न रही ओताकूं गैराबाद थियूं बिल्कुलु साईं महांगाई वधी ओताकूं गैराबाद थियूं हक़ीक़त आहे हाणे जो ओताक ते नौजवान न पिया वेहनि त नशो असां वटि वधियो हक़ीक़त सभु को अकेलो थियो तनाव थियो अकेलाए पोइ उन वञी ग़लति कम रखिया हक़ीक़त पोइ ॾिसो त अमन अमान जी सूरत हाल अॼु ताईं बि न सुधरी सघे पर जॾहिं वॾनि सां वेहंदा आहिनि त वॾनि जो अदब सिखंदा आहिनि चवंदा आहिनि बाबा हीउ मुंहिंजो पुटु ई मुंहिंजो भाइटियो हीउ असांजो भाइटियो पढ़े बि हाणे ईअं ई तव्हांजे पासे में साईं भाई खान सोलंगी वेठा आहिनि हाणे इहो बि ॿराड़ीअ सां हिननि जो बि तालुक़ु आहे पर पढ़ी लिखी वरी प्रोफेसर थिया आहिनि थधि लॻी पिया सियारे ते साईं भागत साहिब खां पुछूं था त पोइ वरी तव्हां ज़रूरु अचो साईं भागत साहिब
अव्हां बि ज़राअत में चङे भले उहिदे ते रहिया आहियो सो दुनिया खे तव्हां बि चङा ॾिठा पर तव्हांजो तालुक बि आउं चवां त बराड़ी सां भला खणी पियो भला तमामु घणो ऐं तव्हां बि दरिया जे वट सां रहिया आहियो हा न साईं ऐं दरिया जे वट सां जेके रहिया उहे ॾाह ई थिया साईं सो तव्हां कीअं पिया ॾिसो ओताक खे तमामु हिकिड़ी ख़ूबसूरत ओताक जे हवाले सां ॻाल्हि आहे त असां जॾहिं पंहिंजो ओताकनि में वेहंदा आहियूं कचहरियूं कंदा आहियूं या असांजो माज़ी जेको ओताकुनि में गुज़रियो आहे उहो ईअं गुज़रियो आहे त जॾहिं महिमान ईंदो आहे त असांजे सॼे ॻोठ जा माण्हू गॾु थींदा आहिनि त असां वटि हिकिड़ो महिमान कही आयो आहे पोइ उनखे सभु को वारे वार सां खीकार कंदो भलीकार चवंदो हाल हाल पुछंदो बाबा किथां आहीं कीअं पते वरी हू पंहिंजी सॼी ॿुधाईंदो शुरू खां वठी आख़िर ताईं त मां हितां निकितमि हिते पहुतमि हाणे हिते पहुतमि सिलसिलो सॼो ॿुधाईंदो वरी उहे उन्हनि जी ख़ातिर तवाज़ महिमान नवाज़ी ॿ टे टे रातियूं महिमान रही पवंदो ऐं हुननि जी दिलि न चवंदी त मां हिन उताक खे छॾे वरी काॾे वञा उते कचहरियूं हलंदियूं नंढा वॾा उन में मोहबत प्यार ऐं ख़ुलूस सचो जज़्बो सिक ऐं उकीर ऐं हिक ॿिए सां जेको उन्हनि जो आदरबाज ऐं इन में इहो थिए थो वॾो फ़र्क़ु थियो आहे ओताकुनि ऐं जेके ओताकुनि खां परे आहिनि इहो हिकिड़ो वॾो फ़र्क़ु असां महसूसु कयो आहे त ओताकुनि में छा आहे त मोहबत सां ऐं प्यार सां ख़ुलूस सां सचाई सां जेका नेकरियती सां हिक ॿिए सां ॻाल्हियूं कजनि थियूं उन में ज़हनी ख़ुशी मिले थी ऐं जॾहिं ज़हनी ख़ुशी मिले थी त माण्हुनि जा जेके परेशानियूं दर्द ग़म गुबार सभु विसरे वञनि ऐं जॾहिं तव्हां मोबाइल जी ॻाल्हि कई आहे या ॿी माहौल जी ॻाल्हि था कयो त उते पोइ इहे मसाला पिया थियनि था जिते मुंशियात ॿियूं शयूं जनम तरह थियूं वठनि जॾहिं माण्हू इज़तराब में अचे थो स्ट्रेस में अचे थो परेशानियुनि में अचे थो अकेला महसूसु थो करे त पोइ उन परेशानियुनि जो वर चढ़ी थो वञे पर ओताक में जॾहिं माण्हू हिक ॿिए सां कचहरियूं थो करे ऐं पंहिंजा हाल वार ओरे थो ऐं हिक ॿिए सां पंहिंजा मसाला ॿुधाए थो उनजो हल उनखे मिली थो वञे त हू ॾाढो ख़ुशि थो गुज़ारे ऐं हुनजी ज़िंदगी ॾाढी पुरसकून ऐं ख़ुशी वारी थी गुज़रे त ओताको हिकिड़ो ख़ूबसूरत असांजो बहितरीनु हिकिड़ो इदारो आहे ईअं सम्झो त जीअं तइलीमी इदारा हूंदा आहिनि दरसगाह हूंदा आहिनि ओताक में हिकिड़ी दरसगाह आहे जिते हर सबक़ु मिले थो ऐं हर ख़ुशी जो सबक़ु मिले थो ॾुख ऐं ग़म कीअं दूरि थियनि उनजो सबक़ु मिले थो शादियूं ग़मियुनि जो उते ॼाण मिले थी त शादी कीअं थींदी आहे ग़मी कीअं थींदी आहे उन ओताक में माण्हू अची गॾु थियनि था खटूं सॼे ॻोठ मां खट हिक ॿिए सां बाह ॿेली थियणु हिक ॿिए सां हिक ॿिए जा ॾुख घटाइणु हिक ॿिए में ख़ुशियूं वधाइणु ऐं शाम जो चइबो आहे कंहिंखे आथत बि ॾियणु ऐं कंहिं वटि मुझारो हुजे त हुनखे रस्तो ॾियणु दग ॾियणु माना इहो वॾो